वैक्सीनेटरनि जा मुतालबा हल थियण खां पोइ VW तंज़ीम पारां ख़ुशीअ में सिंध टीवी नेटवर्क जे मान में रोड़ी प्रेस क्लब में आजियाणी जी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिं तक़रीब में VW जे सूबाई चेयरमैन मौला बख्श चांडियो, सूबाई जनरल सेक्रेटरी खुदा बख्श कुरैशी ऐं ॿियनि वॾे रंग में शिरकत कई। सिंध टीवी वारा असांजे पूरी सिंध में असां सां बाक़ाइदे अहिड़ो माना असां सां माना इन्हनि असांजे आवाज़ खे उथारियो आहे। असां उन्हनि जा बेहद मशहूरु आहियूं। सिंध टीवी न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जेको असांजे ऐवाननि ताईं आवाज़ पुॼायो, जेको असांजा मसइला हल थिया। वैक्सीनेटर तंज़ीम जे अॻुवाननि जो चवणु हो त सिंध टीवी न्यूज़ असांजे एहतजाज खे 36 ॾियारा मुसलसिल कवरेज ॾेई असांजो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो। कैमरामैन अमजद खासकेलीअ सां एडी घोञो, सिंध टीवी न्यूज़ रोड़ी।